केतिरो भॼंदे दरिया खान खां उन्हनि ग़लति माण्हूअ में हथु विधो आहे। हिन दरिया खान में ग़लति हथु विधो आहे। कौम 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 नच पुट कौम ते तूं पाण कौम थी वेंदे बाबा। खुदा वास्ते मुझे पुट खे न मारो। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 बाबा मानी कहला पचाया मानी खाइण वारा त हलिया विया। मुंहिंजा कुल्हा कपिया आहिनि। उन्हनि जा कुल्हनि सां गॾु गंध कपीदुसि। हा मां चरी थी वई आहियां। हिन मलंग सां मां पंहिंजी ज़िंदगी जो हिकु पल बि नथी गुज़ारे सघां।